नाज़रीन, तलहार में मुर्गी जे अघन में वाद सबब दुकानदार, मजदूर और शहरी सख्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। तफ़सील मोहम्मद हुसैन गोपांग जी हिन रिपोर्ट पे। तलहार जे मुर्गी फरोशन ऐं पोल्ट्री मालकान पारां वधंदड़ महांगाई जे खिलाफ़ एहतजाज कयो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हायूं त असांखे छा था ॿुधाइनि। मुर्गी जो रेट काफ़ी मथे आहे ऐं असांजी दुकानदारी सभु ख़तम थी वई आहे। असांजा मज़दूर बेज़गार थी विया आहिनि, असीं पाण बेज़गार थी आहियूं। असांजा माना इहा नौबत इहा थी वई आहे त असीं ॿारनि खे पंहिंजे बचनि खे मानी कोन था खाराए सघूं ऐं मुर्गी जो रेट जेको इलाही मथे आहे। मुर्गी फार्म वारनि जो ॾोह कोन्हे, उन्हनि जो छो महांगो थो मिले, फीड महांगी थी मिले, दवा महांगी थी मिले। त महिरबानी करे असीं अपील था करियूं गवर्नमेंट सां त महिरबानी करे फीड जो रेट लाइ वञे, चूज़ जो रेट लाइ वञे, दवा जो रेट लाइ वञे। तलहार जी फार्मिंग टोटल असांजी इर्द गिर्द घटि में घटि 4 लख जी आहे। हिन वक़्तु हले पई घटि में घटि लख जे अंदरि जेका एतिरी मुर्गी शार्ट आहे, जेका मार्केट में शार्ट मुर्गी आहे, जंहिंजा रेट हाई फाई लॻा पिया आहिनि। ग़रीब माण्हू ख़रीद नथो करे सघे। जेको पहिरीं वठंदो हो अधु किलो 110 रुपए में, हींअर पा पियो वठे 110 रुपए में। ॾींहं में हिकिड़ो 2 क्रेट हलायूं था, जंहिंमां असांखे बचनि जी मज़दूरी मिले थी, रोज़ी मिले थी, जंहिंमां असांजो घर हले थो। हीअ मुर्गी जा रेट तमामु हाई थी विया आहिनि। असांजी पुरज़ोर अपील आहे हुकूमत पाकिस्तान खां मुर्गी जे रेटनि ते कुझु कंट्रोल करियो, जीअं असां ग़रीबनि नंढनि दुकानदारनि जा दुकान हलनि त असीं पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं। हथ ॿधी इल्तिजा आहे वज़ीर आज़म पाकिस्तान खे कुझु कंट्रोल करो रेट ते, जीअं ग़रीब गुरबो पंहिंजो रोज़गार हलाए। असांजो मुर्गी जो हिसाब किताब असीं कंदा आहियूं, फार्मनि में हलाईंदा आहियूं। फार्म असांजा बंदि पिया आहिनि। उन्हनि खे को हुकूमत अहिड़ो को रिलीफ ॾे जे उन्हनि सां असांजा फार्म हली सघनि। उन जे करे त महांगाई थी आहे त हीअ रुगो माल मिले असांखे त असीं माल पालियूं, उहो मार्केट में वञे त वरी हेठि किरी वञे। तमामु महांगाई घणी आहे। मुर्गी त मज़दूर त 300-400 रुपए कारीगर आहे, पंहिंजे घर जो चुल्हो कोन थो ॿारे सघे। बेरोज़गारी तमामु घणी आहे ऐं मुर्गी जो रेट 420-440 हले पियो। ग़रीब माण्हू छा वठे। अटो 70-80 रुपए किलो। इमरान खान एतिरी महांगाई कई आहे, माण्हू तमामु परेशान आहे। इमरान खान जी गवर्नमेंट आई आहे, माना बेरोज़गार लॻा पिया आहिनि। मुर्गियुनि जा रेट वधी विया आहिनि। जेके सेठिया आहिनि उहे कोन था लॻाइनि। जंहिं जॻह ते 5 शेड हलंदा उन जॻह ते हिकिड़ो शेड पियो हले। हाणे असां जेको आहे सो तमामु खां तमामु परेशान आहियूं। गवर्नमेंट पाकिस्तान मोहतरम इमरान खान एॾा वॾा वाइदा कया, तब्दीली आंदी, रियासत सऊदी अरब ईंदी। अरे बाबा, रियासत सऊदी अरब भई छा, असां पहिरीं मानी खाइण खां बि हाणे महरूम आहियूं। रोज़गार ना है, बेरोजगारी वधी है, मुर्गी मांगी, अटो मांगो, खंड मांगी। मुर्गी छो मांगी है? असीं फार्मर का सवाल करिए तो वो यही चाहे तो बाबा फीड मांगी है, चूज़ो मांगो है, मेडिसिन जो दवा मिले थी उनके मांगो है। बिल्कुल त ही महंगाई ते कंट्रोल थींदो त गरीब आवाम खाई भी सकंदी। इमरान खान का मुतालबो कंदासीं त माना हिन फीड जे रेट ते ताबतो आंदो वञे, चूज़े रेट में ताबतो आंदो वञे, जीअं त माना मज़दूर पंहिंजी मज़दूरी करे सघे ऐं जीअं त गोश्त रेट बि किरायो वञे त अॻितां फीड सस्ती मिलंदी, चूज़ो सस्तो मिलंदो, ज़ाहिर मुर्गी रेट घटि थींदो त अॻियां अॾी रेट सस्तो मिलंदो त हुनजो धंधो थींदो, गुज़र सफ़र थींदो, जीअं पंहिंजो चुल्हो ॿारे सघंदो। कैमरामैन अली रज़ा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़ तलहार।